वॾा होॾे ॾिस ही केतिरी वॾी मच्छी आहे। पर हीअ बुल्हण आहे, मच्छी न आहे, बुल्हण आहे। बुल्हण ऐं मच्छी मां छा फ़र्क़ु आहे? हीअ मैमल आहे। मैमल माना हीअ इंसान माना जीअं मैमल खीर पिया जानवर आहे, हे बचो ॾींदी आहे, 1 साल में बचो जंहिंखे खीर पीआईंदी आहे। तो हिन जे मतिलबु आहे कि इंसान ऐं बुल्हण ॿई मैमल आहे। 2 मैमल आहिनि, छो त हो बचो ॾींदी आहे, खीर पीआईंदी आहे बचे खे, त मैमल फॾियो वेंदो आहे। जीअं असां इंसान आहियूं, फाह बि ईअं ई खणंदी आहे, जीअं ऑक्सीजन खे पुॼाईंदी आहे, फेफड़नि में फाह खणी नक खां फेफड़नि खे पुॼाईंदी आहे। मैमल तॾहिं फॾियो वेंदो आहे, खीर पीआक जानवर जो हूंदो आहे जेको। वाह साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम जुल्फ़िकार अली भुट्टो है और मैं बुलंद फाउंडेशन का फाउंडर हूँ। बुलंद फाउंडेशन का मकसद तहफ़्फ़ुज़ का रवायत पैदा करें ताकि इंसान और जानवर साथ साथ अमन रह सकें। बुलहन इंडस रिवर डॉल्फिन हमारे नस्बुल आइन है।